बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आमन्तु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आखिर वल क़द्रि खैरिहि व शर्रिहि मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न सय्यदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। हिकिड़ो मिंट हेॾे तवजो ॾियो त छा जमात कसीरा इन पासे ख़्याल ॾियो। इंसान जो कल्ब जेको आहे खॿे पासे आहे, हिनखे दिलि चइबो आहे। पंहिंजे कल्ब में ख़्याल रखो, दिलि ज़िक्र थी करे मुंहिंजी अल्लाह अल्लाह। हिन ज़िक्र सां ज़बान जो को वास्तो कोन्हे, ज़बान खे बि न चोरियो, साह खे बि न रोकियो। जहिड़ी तरह उञारो माण्हू हूंदो आहे हो कमु पियो कंदो, ख़्याल हुनजो पाणी ॾे बीठो हूंदो आहे। हे ज़िक्र ईअं आहे, हथु हुजे कार में, दिलि हुजे परवरदिगार में। हथनि सां कमुकार पिया कयो, घर में ॿाहिरि सवारी ते पैदल, दुनिया जो सौदो ॾियो वठो, जंहिं बि हालत में हुजो पंहिंजे कल्ब में ख़्याल। जीअं कंहिं कम जो ख़्याल पवंदो आहे, इहो दाइमी तस्वर हुजे अल्लाह अल्लाह। ख़ुदा जी मोहब्बत जो तमामु आसान तरीक़ो आहे, हिन में न तकलीफ़ आहे न महिनत आहे। इंशा अल्लाह ताला हिन क़ल्बी ज़िक्र करण सां ख़ुदा जो ख़ौफ़ थींदो, मुंहिंजे साईं करीम जी मोहबत पैदा थींदी। ॾिसो था बचा कंदो दौरा, अॼु मुस्लमाननि खे न ख़ुदा जो ख़ौफ़ आहे न मुंहिंजे साईं जी मोहबत आहे। खून, धारा, चोरी, ज़िना, बुरा कम, निमाज़ न आहे, ॿी नाफ़रमानी आहे। इहो बातिन बीमार आहे, कल्ब बीमार आहे। हिकु बीमारी जिस्म जी थींदी आहे, ॿी बीमारी बातिन जी थींदी आहे। जिस्म इंसान जो बीमार रहंदो, का बि तकलीफ़ हूंदी, बीमार माण्हू सद कंदो, कंहिं बि कम जी बीमार कमु न करे सघंदो। जंहिंजो बातिन बीमार आहे, कल्ब बीमार आहे, उहो बि नबी साईं जे फरमान ते न हलंदो। उहा ॻुझी बीमारी हूंदी आहे। वॾाई, तकबर, हसद, कूड़, गिला, रिया, मर्दम आज़ारी, हुस्न परस्ती, नाजाइज़ आतूं, बद कलामी, अल्लाह सी पनाह ॾे। इहा ॾाढी बीमारी ख़राब आहे। हिन हालत में न मौत आयो, ज़बान में कलमो न ईंदो। जेको देगिड़े में चाढ़बो आहे, चमचे में, ॾुईअ में उहा शइ ईंदी। अल्लाह पाक मूंखे चङो कयो आहे, मुंहिंजे साईं करीम जा उम्मती आहियो, ग़ुलाम आहियो, इस्लाह पंहिंजे कल्ब जो कयो। कल्ब जेको आहे सारे बदन जो बादशाह आहे। दिलि में चङो ख़्यालु ईंदो, इंसान चङा कम कंदो। दिलि में ख़राबु ख़्यालु ईंदो, इंसान ख़राबु कम कंदो। अल्लाह जे फज़ल सां हिन जमात में हज़ार माण्हू बेदीन, बेनिमाज़ी, बद मज़हब नेक थी पिया। हे ज़िक्र जी बरकत आहे। उमेद आहे ज़िक्र जी बरकत सां जेका पंहिंजे सुस्तनि कमज़ोरनि जी ज़ंगार कट चढ़े थी कल्ब ते, या कट कल्ब जी लहंदी वेंदी लहंदी वेंदी। हिन बातिन में ख़ुदा जो ख़ौफ़ ईंदो, मुंहिंजे साईं करीम जी मोहबत पैदा थींदी, नेकी प्यारी लॻंदी, गुनाहनि खां नफ़रत थींदी, मौत यादि ईंदो, क़ब्र क़यामत यादि ईंदी। बचा ॿ कम न छॾियो,
एक मुझे साईं करीम जे फरमान ते अमल कयो बेज़िक्र अल्लाह जो खणो कयो हयाती ते भरवसो कोन्हे मौत बीठो आहे काॾे अबा विया काॾे ॾाॾा विया काॾे पीउ प्यारा विया जॾहिं साथ न पियो सॾ कयई तॾहिं ॿुधई न ॿोली वर थी न पीरीअ जे पलांद खां तूं डुकी वई डोरी हाणे नाहक थी निदोरी रुंज में रिहा करे वक़्तु ई हा पंहिंजे रब करीम खे राज़ी कयो ॿ कम न छॾियो हिकु मुंहिंजे महबूबनि करीम जे फरमान ते अमल कयो ॿियो ज़िक्र ख़ुदा जो खणो कमायो इन वक़्त लाइ उहो समर ठाहियो जेको मौत खां बाद क़बर हशर में कमु अचे इहो समर आहे मदीने वारे साईं जी सची ग़ुलामी शाल अल्लाह पाक हर मुस्लमान खे नसीब करे नमाज़ 5 वक़्त पढ़ो भुके खां बीणी खां नसवार खां परहेज़ कयो जो मसइलो शरीद पाक जो कंहिं बि नेक आलिम चङे अक़ीदे वारे खां ॿुधो हुन ते अमल कयो वज़ू कयो ॾंदण हणो मुंहिंजे साईं करीम जी सुन्नत आहे 70 फज़ीलत आहे बचा इस्लाम में हुकुम जेको ॾाढ़ी जो आहे मुंहिंजे साईं जे तरफ़ां आख़िरी हद 4 आङुर हथ जी मुठ कुब्ज़ो ये करीम जी सुन्नत मौक़दा इन गंदे दौर में हिकु सुन्नत अमल करणु मुंहिंजो साईं करीम तो फरमाए 100 शही जो सवाबु आहे हज़ूर जे फरमान में अल्लाह जो वॾो क़ुर्ब आहे शाल अल्लाह पाक हर मुस्लमान खे नसीब करे कम खां वांदा हुजो अकेलाई में तनाही में कमकार कोन्हे को बैतुल्लाह ॾे मोह करे वेहो गोॾा पंहिंजा उभा करे मुंहुं रखी मुननि में लटो पंहिंजे मुंहं जे मथां विझी पंहिंजे कल्ब ॾे मुतवजो थी ज़िक्र में ख़्यालु रखो हिन खे चइबो आहे मुराक़बो जीअं मुराक़बो घणो तीअं घणो फ़ाइदो बाक़ी हे कल्बी जेको ज़िक्र आहे न इहो दाइमी आहे हिते वेठा हो जो वक़्तु हिते रहो हितां उथो सवारी में हुजो घर हुजो घर जो कमकार पिया कयो दुनिया जो सौदो ॾियो वठो पिया जीअं कंहिं कम जो ख़्यालु पवंदो आहे इहो कल्ब में ख़्यालु हुजे अल्लाह 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 फजर जी नमाज़ फर्ज़ जी दुआ खां पोइ सुबुह जी नमाज़ पढ़ी फर्ज़ जी दुआ घुरी बैतुल्लाह ॾे मुंहुं करे वेहो ख़तम शरीफ़ पढ़ो हिकु मरतबो सूरह फातिह अलहम्द 11 मरतबा लिइलाह कुरैश 11 मरतबा कुल हुवल्लाह जीअं ख़त्म जी दुआ जो दस्तूर आहे ख़त्म शरीफ़ जी दुआ घुरी गोॾा उभा करे मुंहुं रखी मुननि में लटो पंहिंजे मुंहं जे मथां विझी मालिक साईं खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे पंहिंजी सुस्तियुनि ते कमज़ोरनि ते पिशेमानी पैदा करे 10-15 मिंट पंहिंजे कल्ब ॾे मुतवजो थी ज़िक्र में ख़्यालु रखी पोइ पंहिंजे लाइ दुआ ख़ैर जी घुरो नमाज़ सोमणीअ खां पोइ 200 मरतबा ज़िक्र कल्म शरीफ़ जो जेको आवाज़ बिल्कुलु अव्हां ते मौजूद हुजे माना जो ख़्यालु ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह सो पूरो कयो पोइ जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी तरह 200 मरतबा पूरा करे यकदम अखियूं पंहिंजी बूटे 5 मिंट खनि पंहिंजे कल्ब ॾे मुतवजो थी ज़िक्र में ख़्यालु रखी पोइ पंहिंजे लाइ दुआ ख़ैर जी घुरो 24 कलाकनि में अव्हां ख़ासि हिकु वक़्तु पंहिंजे लाइ मुक़ररु कयो अल्लाह पाक अव्हां खे वधीक तौफ़ीक़ ॾे घटि में घटि 100 मरतबा दरूद शरीफ़ मुंहिंजे साईं जे मथां पढ़ो अल्लाह से महिरबानी कंदो अव्हां जे बातिन जो कल्ब जो इस्लाह थींदो अव्हां में सही तरह मुंहिंजे साईं करीम जी मुहबत ताबेदारी ईंदी मालिक से तव्हांजा ॿई जहान जमा कंदो सभई गॾिजी दुआ ख़ैर जी घुरो अल्लाह पाक पंहिंजी रज़ा हासिल करे हमारे खाना
महबूब सां को राज़ी रहमदा साहिब हज़ूर जी सुन्नत इख़लाक़ की शिद्दत इन गरीब जो हाल भी कबूल फरमा अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक व हुस्न इबादतिक अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना ख़श्यतक व अस्किन क़ुलूबना मुहब्बतक सल्लल्लाहु अला खैर ख़ल्क़िही सय्यदना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहबिही